अगे जमाने में तेल निकरंदो कोलुओ में, उन्हें कोलुओ में को बैल बदंदा, उन्हें अखिन की पट्टी बदंदा हुआ, वो ये गोल गोल उते घुमंदो रहंदो। बैल खे ईअं लॻंदो कि मां वॾी यात्रा थो कयां, हलंदो रहंदो सॼो ॾींहुं। तेल घानी नाका जाते हूंदा हुआ, तेल घानी उते उहे जॻहियूं ठहियल हूंदियूं। जूना बिलासपुर में हिकु दुकान हूंदो, उते दुकान में ई उहो बैल घुमंदो रहंदो। लक्ष्मी टाकीज़ और मनोहर टाकीज़ विच हिकु दुकान हूंदो, असां ॾिठोसीं। उन दुकान में उहो बैल घुमंदो रहंदो अंदरि दुकान में, ऐं तेल निकिरंदो रहंदो, तिरनि जो सरियां जो। उन बैल जी अखियुनि खे पटी ॿधी छॾींदा, पोइ तॾहिं उहो उते ई उते गोल 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 घुमंदो रहंदो। सॼो गोल गोल घुमी उनखे लॻंदो कि अरे मां त काॾे पहुची वियो हुयुमि। अखियुनि तां पटी खोलियसि त उते ई जूना बिलासपुर। चवनि था त सॼी ज़िंदगी पैसा कमाए कमाए कमाए, धन दौलत कमाए कमाए, पंहिंजे मन खे बि कष्ट ॾेई, पंहिंजे तन खे बि कष्ट ॾेई, शरीर खे बीमार बि थो करे छॾे। उन खां पोइ जी काई तकलीफ़ थी त उहे सभु जेके पैसा कमाया हिकु ई दफ़े में हली था वञनि। त तूं केरु थिए भाई? कोलुओ जो बैल थे न, सिधी सिंह ॻाल्हि। तव्हां सॼो जीवन पंहिंजो घर जे कमनि में उहे ई कम, उहे ई कम, उन कम ते कंहिं महिल पाण में झगड़ा बि थींदा आहिनि। भई हे हीअं न थियो, हे हीअं न थियो। पति पत्नी पाण में विढ़ंदा बि, झगड़ा बि कंदा आहिनि। पति पत्नी त ख़ूब हिक ॿिए खे ॻाल्हाईंदा आहिनि, भई हे हीअं ॻाल्हि न थी, हे हीअं ॻाल्हि न थी। ईअं न कि असां प्यार में जीवन गुज़ारियो, थोड़ी थोड़ी ॻाल्हि ते तकरार, थोड़ी थोड़ी ॻाल्हि ते बहस, थोड़ी थोड़ी ॻाल्हि ते जोर जोर सां चिल्लाइण। जीवन अमोलक गुज़रंदो थो वञे। गुरु तेग बहादुर महाराज चवनि था, ईअं छो थो करे? हरिगुण काय न गावई, मूर्ख अज्ञान। पति पत्नी हिकिड़ा विड़ी पिया, घरवारी चएसि थी मां त तव्हांखे ॾिठो ई न हुयो जॾहिं सगाई थी। मुंहिंजे मम्मी पापा चयो छोकिरो सुठो आहे, छोकिरो सुठो आहे, कमाईंदो ॾाढो आहे, खानदान सुठो आहे, घर सुठो आहे, ख़ूब पैसा तूं सुखी रहंदी, राजमानी थी, तॾहिं मां शादी कई तव्हां सां। मूंखे ख़बर हुजे हा तव्हां ईअं आहियो त तव्हां सां शादी न कयां। पति चएसि ठीकु आहे, ठीकु आहे, सही, तूं न ॾिठो हुए, पर मां त ॾिठी वाटे धूड़ पाती मुंहं में, मां त तोखे ॾिठो हुयो, मां त तोखे ॾिठो हुयो, मां त ॾिसी करे तोसां शादी कई। हरि गुण कार गावे मूर्ख अज्ञान। हे तोखे जीवन मिलियो आहे ख़ुशियूं मनाइण लाइ, खिलण लाइ, नचण लाइ, हरि जा गुण ॻाइण लाइ। बैल थियण लाइ थोड़ी मिले अथई जीवन, घोड़ो गॾण थियण लाइ थोड़ी मिले अथई, हरि गुण ॻाइण लाइ मिलियो अथई मानुष देही। हरि गुण कार गावई, कथा जे लाइ मिलियो अथई, सत्संग लाइ जीवन मिलियो अथई। हरि गुण कार गावई मूर्ख अज्ञान, झूठी लालच लाग के नहीं मरण बचाना। अजहूं कच्छ बिगड़ियो नहीं, हाणे बि ॻाल्हि बिगड़ी न आहे, कोई वॾी ॻाल्हि न थी आहे, कोई वॾो झगड़ो न थियो आहे। अजहूं कच्छ बिगड़ियो नहीं, जो हरि गुण गावे, कहु नानक तीअं भजन ते निर्भय पद पावे। हाणे बि सत्संग कर, हाणे बि करे वठ, जेसि ताईं हिननि में ताक़त अथई ॿुधण जी, जेसि ताईं पेरनि में ताक़त अथई त हल जल्दी गुरूअ जे दर ते। जेसि ताईं ज़बान चवई थी त चओ जय श्री कृष्ण, राधे कृष्ण, हरे कृष्ण, हरि ओम, वाहिगुरु वाहिगुरु, धोनी दो। जो संपदा अपने गिर चीनी, सो हरि अर्थ दान सब कीनी।
जेका उन्हनि देवियुनि के घर में संपदा धन पदार्थ या खाद्य पदार्थ हुया उहे सभु उन्हनि भगवान के नाले ते दान करे छॾिया। केॾी वॾी दिलि आहे, केॾी वॾी दिलि हुजणु खपे इंसान जी। धन वधीक थी वेंदो आहे, कोई वॾी ॻाल्हि न आहे, तन बि ताक़त वारो थी सघंदो आहे, कोई वॾी ॻाल्हि न आहे, पर हीअ दिलि वॾी कंहिंजी कंहिंजी हूंदी आहे। ऐं ख़ासि करे असां ॾिसंदा आहियूं कि ग़रीबनि जी दिलि वरी वॾी हूंदी अथव। भॻवान जंहिंखे कुझु बि न ॾिनो हूंदो आहे उनजी दिलि एॾी विशाल हूंदी आहे कि उन्हनि सभु कुझु पंहिंजो दान करे छॾियो। जेको सुभाणे जी सुभाणे ॾिसंदासीं, सुभाणे पाण ई मालिक ॾींदो रोजी रोटी। अॼु जेको आहे उहो खाराए हिननि खे। चओ जय श्री कृष्ण। गीता प्रेस गोरखपुर, जिन तव्हां नालो ॿुधो हूंदो, उन में हिकु महात्मा जंहिंजा किताब छपजंदा, अॼु बि छपजंदा आहिनि, 1-2 लखी किताब। उन्हनि जो नालो सेठ जयदयाल गोयंदका, मारवाड़ी सेठ, धंधे वापार करण वारा पर संत हुया। भगवान जा पुस्तक लिखंदा 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 तो गीता प्रेस में छपजंदा। कलकत्ते में अकाल पइजी वियो, भंडारो शुरू कयो। 2 भाइर हुया, बिजनेस कंदा हुया, ॿई कपिड़े जी। भंडारो शुरू कयो उन्हनि संतनि जे दिलि में दया थींदी आहे, भई माण्हू बुख था मरनि, भंडारो शुरू कयो। त वॾा भाउ त वधीक सत्संग में समय ॾींदा हुया ऐं नंढा भाउ बिजनेस संभालींदा हुया कपिड़े जी। त हिकु ॾींहुं भंडारो हलियो, ख़ूब अकाल आहे, खाइण लाइ कोन थो मिले, ऐं भंडारो हले त सभु अचनि पिया खाइण। जेके ग़रीब हुया उहे त अचनि पिया, जेके आम माण्हू हुया उहे बि चवनि पिया हलो बाबा भंडारे में खाई अचो, ॾाढी तकलीफ़ पई, हलो। त सॼो भंडारो एॾो विशाल हलणु लॻो। 1 ॾींहुं हलियो, 2 ॾींहं हलियो, 8 ॾींहं हलियो, 1 महीने तक भंडारो हलियो। त नंढो भाउ जेको बिजनेस संभालींदो, पैसा त उहो कढी ॾींदो, उहो अची करे हथ जोड़ी वॾे भाउ खे चए थो, भैया 1 महीनो थी वियो आहे, रोज़ भंडारो तव्हां हलायो था, हाणे थोरो धंधे वापार में थोरो फ़र्क़ु थो पए, हाणे जीअं तव्हां आज्ञा कयो। छो धंधे वापार में कीअं फ़र्क़ु पइजी वियो? जॾहिं असां धंधो शुरू कयोसीं, हिते कलकत्ते में आया हुयासीं, तॾहिं असां वटि छा हुयो त नंढे भाउ खे 1 लोटो हुयो ऐं धोती ऐं उहे जेके पाईंदा आहिनि न गंजी टाइप, छा चवंदा आहिनि हुनखे, बंडी पाईंदा आहिनि, उहा हुई पातल, ऐं 1 लोटो हुयो। थोरा घणा पैसा हुया। जॾहिं कलकत्ते असां धंधो शुरू करणु आयासीं त वॾो भाउ चएसि थो, संत जयदयाल गोयंदका चएसि थो, जेसि ताईं असांजी ओड़ी हालत थी वेंदी तेसि ताईं भंडारो हला, पोइ ॾिसंदासीं। जॾहिं उहा हालत थी वेंदी पोइ ॾिसंदासीं। उन हालत खां असां एॾा वॾा सेठियूं ठहिया आहियूं, अञा उन हालत ते त न पहुता आहियूं। तेसि ताईं ग़रीबनि खे खाराए, तेसि ताईं भंडारो हलाए, पोइ सोचींदासीं जीअं प्रभु जी इच्छा, जीअं हरि जी इच्छा। या न त काथे भंडारो हलंदो हूंदो त उते असां बि हली खाईंदासीं। ही सभु कुझु ॾिनल त मालिक जो आहे, उन जे नाले अगरि असां सभु कुझु लुटाए छॾियोसीं त बि कोई वॾी ॻाल्हि न आहे। चओ जय श्री कृष्ण। अॼु असां कंहिंखे कुझु ॾींदा आहियूं त सोचींदा आहियूं कि मां हिनखे एॾो कुझु ॾिनो आहे। गुरु अमरदास साहिब 3 पातशाही तीर्थ यात्रा करण विया। पंडितनि उते सुञाणे वरितो कि ये गुरु नानक जी गद्दीअ ते वेठल वॾा संत आहिनि, राजा महाराजा जे समान। गुरु अमरदास वटि पंडित सभु पहुता। पंडित जंहिं महिल पहुता, गुरु साहिब चयो, बाबा पंडितनि खे ब्राह्मणनि खे दान दक्षिणा ॾियो। चयो असां न वठंदासीं। गुरु अमरदास चयो, छो बाबा नाराज़ आहियो छा? चई न, जेको असां चाहियूं उहो ॾियो। चई छा था चाहियो? चयो सर्वंस्व दान ॾियो। सर्वंस्व सम्झो था भई तव्हां बसि हिकिड़ी धोती पायो, ॿियो कुझु पाण वटि न रखो, बाक़ी सभु असांखे दान ॾेई छॾियो। जेको बि तव्हां वटि संपत्ति आहे, धन दौलत आहे, पैसो अथव,
सामान तो जेको तो सर्वंस दान पियो तो वठंदासीं। गुरु अमरदास साहिब खिली पिया ऐं करे ॾेखारियो, करे ॾेखारियो। हिकिड़ी सिर्फ़ धोती पातऊं, हिकु जामो पातऊं, हिकु पगड़ी पातऊं, ॿियो सभु जेको धन दौलत जेको कुझु खजानो हुयो सभु दान कयो, सर्वंस दान। सुभाणे पाणी गुरु नानक ॾींदो, सुभाणे पाणी गुरु नानक ॾींदो। कहिड़ी चिंता, छाजी चिंता? एॾी वॾी दिलि कंहिंजी कंहिंजी हूंदी आहे। भॻवान असांखे खूब धन ॾे, ठीकु आहे, भॻवान असांखे खूब तंदुरुस्त तन ॾे, ठीकु आहे, परंतु भॻवान असांखे विशाल मन ॾे, इहो ज़रूरी आहे। चओ जय श्री कृतम देह हरि नाम पर पाछे भोजन कीन। पोइ हरिअ जे अर्थ भोजन ॾेई पाण ॿई ॼणियूं भोजन खाइण वेठियूं। कार्तक एकादशी हृदमया प्रणलीन। कार्तिक जो महीनो हुयो, उन कार्तिक में व्रत रखण जो सोचियो। कार्तक मंजन को करे गंगा के तट जाए। कार्तिक में रोज गंगा किनारे ते वञी ॿई स्नान कंदे हुयो। दो व्रत प्रीतम कृष्ण के कीन दरिया चितलाए। भगवान कृष्ण जा उन्हें प्रीतम जा व्रत करण लॻियो। जो नर कार्तक प्रात सदा उठ नावै। साध संगत जी, जेको कार्तिक के हिन पावन पवित्र महीने में प्रातः अमृत वेले स्नान कंदो आहे, जो मन वांछा करे सुनिश्चय पावै। उनकी जेका भी मनोकामना होती पूर्ण थींदी स्नान करण सां। कार्तक भी कम पांच जो दीप जलावै। कार्तिक में जेके 5 ॾींहं दिया ॿरंदा आहिनि, जेको उन में जोत थो ॿारे, अंधकोर यम पंथ उजारा पावै। उनके परलोक में उजालो रोशनी थींदी आहे। कथा कार्तक सुने तो जीवन सेवै। ये कथा कार्तिक जी जेको ॿुधे थो, तुलसी माता के जेको नमस्कार तो करे, सो जन बपु गोविंद सम निश्चय लेवै। वो श्री राधा कृष्ण जो स्वरूप बणजी वेंदो। इहा पक्की ॻाल्हि आहे। जेको कार्तिक जी कथा ॿुधंदो, तुलसी माता के नमस्कार कंदो, हे पंहिंजो जीवन उनमें सफल बणाए वठो। वो श्री कृष्ण जो रूप थी वेंदो, राधा स्वरूप बणजी वेंदो, वञी उन्हनि में समाए वेंदो। कहे कृष्ण सतनामा तो सुनावो। पाण भगवान श्री कृष्ण ये सतनामा की कथा था ॿुधाइनि। आगे जैसी भई सकल समझावो। भक्ति जी का कथा अची रही आहे, सावधान थी ॿुधो। चओ जय श्री कृष्ण। गुणवंती मंजन निमत गई गंग के तीर। गंगा के किनारे ते स्नान करण पहुंची। पाप उतारन सुख करन उत्तम जाको नीर। गंगा माता जी जल जी केॾी महिमा है कि सब पाप दूर करण वारी आहे गंगा माता। ऐं उन जो नीर, उन जो जल ॾाढो पवित्र आहे, ॾाढो उत्तम आहे। गंगा जो जल तव्हां हिकु ॾींहुं छा, हिकु महीनो छा, हिकु साल रखो, बल्कि 10 साल रखो, ख़राब न थींदो। गंगा जल कॾहिं भी ख़राब न थींदो आहे। गंगा जल हमेशा पवित्र रहंदो आहे। वॾा वॾा वैज्ञानिक उन ते अनुसंधान था कनि कि ॿियनि नदियुनि जो पाणी ख़राब थो थी वञे, ॿिया असां केॾा बि केमिकल मिलाए सुठे में सुठा तैयार कयूं, जेके मिनरल वाटर या जेके भी पाणी अॼुकल्ह अचनि था, उहे भी ख़राब थी वेंदा। परंतु गंगा जल कॾहिं ख़राब न थींदो आहे, कॾहिं अपवित्र न थींदो आहे। उन ते वैज्ञानिक अनुसंधान था कनि, भई हिन में कहिड़ी ताक़त है, कहिड़ी शक्ति आहे। हा, गुणवंती कौटुब की लड़ी सीत व्याप्यो बल भई। थधिनि जा ॾींहं हुया ऐं गुणवंतीअ
गंगा जी में स्नान कयो ऐं खूब सिक सां स्नान कयो, बार बार टुबियूं ॾिनियूं त उनजे शरीर में थधि पैदा थी वई। विष्णु विष्णु मुक्तिया बखान्यो, भगवत ध्यान हृदय बखान्यो। हरे विष्णु हरे विष्णु हरे विष्णु हरे विष्णु। स्नान में चलो जय श्री कृष्ण। स्नान महिल ऐं ॿियो भोजन महिल ऐं भजन महिल त ख़ैर भजन ई कंदो माण्हू। कुछ ॿिया बि वक़्त अहिड़ा हूंदा आहिनि जंहिं महिल ॻाल्हायो न वेंदो आहे, भगवान जो नाम जपियो वेंदो आहे। भगवान जो नाम जपण सां स्नान पवित्र, स्नान गंगा जे समान। चाहे तव्हां पंहिंजे घर में ई स्नान कयो, कार्तिक जे महीने में प्रभु जो नाम वठी करे स्नान करण सां गंगा स्नान थी। भगवान जो नाम वठी स्नान, भगवान जो नाम जपींदे जपींदे अंदर में भोजन या भोजन को पहिरियों जेका प्रार्थना हूंदी आहे उहा प्रार्थना करे। उहो असां हिकु पुस्तक छपायो आहे, बसि तयार थी विया। जेको समापन थींदो कार्तिक जो भोग साहिब, उहा अनमोल पुस्तक तव्हांखे ॾींदासीं सभिनी खे हिकु हिकु, ऐं यादि करे वठिजो। उनमें हर तरह जा मंत्र, हर तरह जी गुरबाणी, भई कंहिं महिल असांखे छा करणु खपे, कंहिं महिल छा पढ़णु खपे, कहिड़ो कमु कहिड़ी बाणीअ सां कहिड़े मंत्र सां शुरू कजे, उहो उन में सभु लिखियलु। उहो सॼी ज़िंदगी उहो पुस्तक तव्हांखे कमु ईंदो। तव्हां पंहिंजे नंढनि खे बि उहे ॻाल्हियूं सेखारिजो, पंहिंजे ॿारनि खे बि सेखारिजो। भगवान जे नाम जपींदे जपींदे गंगा में स्नान कंदे कंदे गुणवंतीअ खे ॾाढी थधि लॻी। संपत कात अंग सब छीने, ताही थोर तान तज दीने। हिकु त दुख जे करे उन्हनि जो शरीर कमज़ोर हुयो गुणवंतीअ जो, ऐं ॿियो वरी विर्त रखणु, वरी गंगा में स्नान करणु, थधि लॻी वई। गुणवंतीअ जा प्राण मात गंगा में ही निकिरी विया। पूरन हरि का देह कीना, अपने जीव का सोच न कीना। व्रत संपूर्ण कयईं, पंहिंजे शरीर जो ख्याल न कयईं, पंहिंजे शरीर जी बि चिंता न कयईं, परंतु पंहिंजो व्रत जेको नियम आहे उहो संयम नियम पूरो कयईं। प्राण तजे तिस त्याने, नेम न तजियो जाए। तब विवान बैकुंठ के भय प्रगट तह आए। प्राण त्यागे छॾे परंतु नियम न त्यागे। हिकदमि वैकुंठ मां विमान अची विया। असां चवंदा आहियूं छा नियम, छा बंधन, न न अहिड़ी ॻाल्हि न आहे। जंहिं नियम जो पालन कयो आहे त हुनखे भगवान दर्शन ॾींदा। असां थोरी थोरी ॻाल्हि में पंहिंजो नियम तोड़े छॾींदा आहियूं। जो जय श्री कृष्ण। कि 40 रखंदा आहिनि, 4 ॾींहं रखी पोइ चवंदा आहिनि न रखी सघियो। अरे बाबा तूं 40 रखियो, 4 ॾींहंनि में तोड़े छो सघियो। कोई 11 रखंदा आहिनि त पोइ नेरनि ताईं 11 हुई, मंझंदि जो वरी 12 करे छॾींदा आहिनि। 11 न रखी सघियासीं, 11 रखी नेरनि न खाधी बसि। या सत्यनारायण जी कथा पोइ जल्दी जल्दी कंदा आहिनि। हिते 12 साढी 12 थींदी आहे दरबार में, पोइ साढी 12 ताईं बि जंहिं वीचारनि खां बुख न निकिरी सघंदी आहे, पोइ सत्यनारायण जो किताब त आहे घर में करे वठंदा। 10 बजे 10 बजे सत्यनारायण जी कथा। तूं त हिकु टाइम बि भोजन छॾणु न थियो। त अहिड़ो असांजो शरीर थी वियो आहे कलयुग में कि हिकु वक़्तु बि भोजन असां नथा त्याग करे सघूं, नियम नथा करे सघूं, कोई संयम नथा करे सघूं, कोई व्रत नथा रखी सघूं। परंतु हिन प्राण त्याग करे छॾिया, व्रत जो, नियम जो, संयम जो त्याग न कये। जो जय श्री कृष्ण। देव अपश्चात नरद नमो आया। मथो विमान अची विया। देवताऊं जय जयकार कंदा आया। अक्षराऊं, किन्नर, गंधर्व,
गायण लगा रंजा गुण गायण लगा गुणवंती जा चवर हाथ को पन को में बरसाइया चवर झुलान प्या उन्हें गुल प्या बरसाई देव स्वर्ग में ताल मृदंग बजावही देवताओं ताल मृदंग बजाने लगा स्वागत करने लगा फिर का आवन समुझ नृत्य कर गावही उन्हें ये अगलो नृत्य करने लगा सद्भावा को हरि कहे तू गुणवंती सो श्री कृष्ण भगवान ने उसका हे सद्भावा तू उआई गुणवंती है जो कार्तक मंजन करे ताकि यागत हो कार्तक में जी के स्नान बनता उनके एड़ा कर देना पंडित सत्राजित भयो सिख अक्रूर भयो जान पंडित सत्राजित जो जन्म मतो शिष्य जी को उन्हें अक्रूर जो जन्म मतो वह जननी माता भई सत्य वचन महिमान उवाई जन्मी उवाई माता तुझी इन जन्म में माता बनिया स्वर्ग भोग ते अति सुख पायो फिर जन्म जादव गिर पायो स्वर्ग में अनेक सुख ऋषि करे को तू यादवन के घर में जन्म पर तो सतबाबा जब तू जन्म पाए के आई हित से मेरी भगत कमाई तू जन्म खोई बचपन खोई मुझी बड़ी भक्ति शुरू करी निसदन मोर भजन मोर रही आठ पर मुख ऐसे कही अठई पैर मुख सा तू चाचो देंगे वरो कृष्ण मन ऐसे धारो निश्चय प्रणचित मान बैठायो मां शादी कंदम तो श्री कृष्ण साईं कंदम इहो प्रण कयो हुयो सतपाल ऐं उहो तुंहिंजो प्रण पूरो थियो पूरवत मैं तुम्हारे चीने पुनः इस जन्म वही मृत कीने मां तुंहिंजा पुरबला जन्म जा व्रत उपवास नियम भक्ति ॾिसी करे उन सभिनी साधन पिया तोखे फल ॾिना सो प्रण जान तोय कौलीना जो मेरा व्रत हित से कीना हरे कृष्ण राधे कृष्ण जय श्री कृष्ण कार्तक व्रत कर मोह बिर भई सतभामा तुम को मैं कही सतभामा की यह कथा श्री कृष्ण पाण मुख से बुधाई कि कार्तिक व्रत करण जे करे सतभामा तो के अमोलक जन्म मिलियो कल्प वृक्ष तेरे दर लायो सो तुलसी के फल ते खायो कल्प वृक्ष जेको तुंहिंजे दर ते लॻल आहे स्वर्ग लोक जो वण इहो तुलसी जी सेवा करण जे करे तोखे मिलियो आहे जीवदान काया फल नारी सदा लक्ष्य तुझे आज्ञाकारी जेको तो दीपक जलाया कार्तिक में दिया बाजा उन्हनि जो तोखे इहो फल मिलियो आहे या विदते मैं भरता तेरा तै कार्तक व्रत की ना मेरा भगवान श्री कृष्ण चवंदा तभी तो मूंखे पतीअ जे रूप में पातो जो कार्तक व्रती है कोई मेरा प्रीतम जानो सोई कार्तिक व्रत धारी जेको भी आहे उहो मुंहिंजो प्यारो आहे जे कार्तक मो मंजन कीना तिनको मैं अपना कर लीना जिन कार्तिक में स्नान कयो आहे खाली स्नान कयो आहे उन्हनि खे बि मां पंहिंजो बणाईंदो आहियां तुलसी मन की पालना करे जो अपने गृह अगर जेके तुलसी की जलता चारण पंहिंजे घर में तुलसी माता जी सेवा था कनि रोज शाम जो संध्या काल में उन्हें ते ॾीओ ॿारनि था तो मुझ दर्शन पावही करो अधिक स्नेह उहे मुंहिंजो दर्शन जरूर पाईंदा
उन्हनि सां मां बि ओतिरो ई प्रेम कंदो आहियां जेतिरो उहे मूंसां प्रेम कंदा आहिनि। सतभामा बाखस भई भगत वशल तुम नाम। हरे कृष्ण। सतभामा चवे थी, हे सावरा प्रभु, तव्हांजो नालो भगत वत्सल आहे। जो तुम को हित से भजे सफल होए ते काम। जेके प्रेम सां तव्हांजी पूजा कनि था उन्हनि खे ज़रूर सफलता मिलंदी आहे। भगतन के हितकार ने जन्म लियो प्रभ आए। सुने पठे इस कथा को आत्म राम सहाय। यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानं धर्मस्य तदात्मनं सृजाम्यहम्। परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे। भगवान कृष्ण पाण था चवनि कि पंहिंजे भक्तनि जे लाइ धर्म जी स्थापना करण लाइ, अधर्म के पापन के नाश करण लाइ मां हर युग में कोई न कोई रूप धारे अवतार वठंदो आहियां। चओ जय श्री कृष्ण। सतभामा श्री कृष्ण प्रति प्रसन्न करत चित धारे। सतभामा भगवान श्री कृष्ण के ॿियो सवाल थी पुछे। कतक एकादशी कहाते ओ तब भई उचार। कार्तिक जी एकादशी उन्हीं जो एॾो महात्म छो आहे। हरि प्रबोधनी एकादशी। हरि प्रबोधनी एकादशी कार्तिक जी हिन दफ़े कुकरेजा परिवार में थी थिए, है न? 8 कुओं ते 7 कुओं ते काउ कुआ कुओं नंबर 8 उते थींदा कुकरेजा परिवार। द्वादश मास सकल प्रभु तेरे जानिए। भगवान जॾहिं 12 महीना तव्हांजा, सभु ॾींहं तव्हांजा, सभु तिथियूं तव्हांजियूं, तिथि भी सब तेरी प्रगट बखानिए। हाँ। कतक एकादशी कवन ठौर वर पाइयो। हे प्रभु को कार्तिक जी एकादशी एडी महत्वपूर्ण, एडी वडी छो आहे? उन्हीं जो छो एडो जस आहे? उन्हीं जो छो एडो नालो आहे? उन्हीं जो महात्म एडो वधीक छो आहे? तब सतभामा को हरि भाग्य सुनाइयो। सतभामा के श्री कृष्ण भगवान बुधाइण लगा, सुन प्रिय मेरी एक चित कहूं सकल वर्तंत। हे सतभामा, तो ॾाढो सचो सवाल पुछा। मां तो किनी जो जवाब तो ॾियां, पर हिकु चित थी ॿुधजांइ। पंहिंजे चित खे कथा में लॻाइजांइ। हेॾी वॾी न। नारद पृथको जो कही कथा आदि और अंत। देवर्षि नारद भी ये कथा राजा पृथुराज के ॿुधाई आहे। सागर को एक सुत भयो संखासुर देह नाम। समुद्र सागर के एक पुत्र पैदा थियो, उन्हीं जो नालो शंखासुर हुयो। दिन दीन लोक को जीतियो कीनो ऐसा काम। टिनी लोकन के उन्हें जीते वरतो। स्वर्ग लोक में बैठियो सब सुर गए पलाए। हरे कृष्ण। स्वर्ग लोक में हरे कृष्ण हरे कृष्ण। गोविंद बोलो हरि गोपाल बोलो। गोविंद बोलो हरि गोपाल बोलो। राधा रमण हरि लाल राधा रमण हरि लाल बोलो।
खुशी देते रहना, खुशी चाहिए तो खुशी देते रहना। साईं चांडूराम साहिब लखनऊ जा संत उन्होंने कोई सेवक आयो चयो तो साईं दया करियो, साईं दया करियो, साईं दया करियो। साईं चांडूराम साहिब चयन दया जो उल्टो छाए चई तू याद कर तो कि दया मिलंदी, उनकी याद कर, मालिक की याद कर, भगवान की याद कर। संत चरणता अमृत वेले याद कर, पर अमृत वेले न उथियो देर सां उथियो तो देर सां भी याद कर। कोई चए अमृत वेले उठी नाम जपिया तो ठीक आहे, देर थी वई तो पोइ हाणे कीअं कयां? मैं अगर तू नेरन सुबह जो काय बजे खाईंदा भाई जी बिल्कुल ठीक 8 बजे। अगर कंहिं ॾींहुं 9 बजे उथे तो नेरन को न खाईंदे जे खाईंदो कीअं न, नेरन खां बिना त हली न सघंदो। जी पोइ जेको भॼन सिमरन को सुबुह जो 5 कंदो आहे, अगर देर सां तो उथे तो देर सां बि कर न, सब कम लेट कर न। जीअं हिकु गाॾी लेट थींदी आहे त उनखां पोइ को सभिनी गाॾियुनि खे थोरो थोरो असरु पवंदो आहे, लेट कंदा बि सब कम लेट कर वेंदी कि तू सुन पियो हूंदे दुनिया तुझे कर थोड़ी रुकी पवंदी। उथ सवेर सिमरन कर, अमृत वेला सच नाम वॾियाई वीचार। पर अगर देर थी वञे तो देर सां भी पाठ कर, अन्या देर थी वञे तभी कर। तो कोई फोन कंदा वरी असांखे संगत फोन कंदा बाबा सॼे ॾींहं में टाइम ही न मिलियो आहे, हाणे त शाम थी वई आहे, सॼो ॾींहुं घर जा कम हुया, पोइ हाणे सुखमनी जो पाठ कयां कर भले। चई पोइ अम्मा चए थी सिज नथे खां पोइ न कबो आहे। त इहे वहम संसार न कर। वरी जॾहिं असां को पुछे थो असां चए था कर त कर, वरी ॿिए खे कोन ॿिए जी सलाह ॾिना न। संतन को पुछे तो बस वो उन्हीं वचन ते हल, को अम्मा बाबा जी भी सलाह न। उन्हें की केड़ी खबर कि छाजे ला तो के चए तो नहीं पाठ करण ला। आए अमृत वेला हर भजन सिमरन सत्संग गुरबाणी वेला, परंतु कंहिं लेट थी वञे नथो थिए त कंहिं महिल बि उहो शुभ कमु कजे छॾिजे न। 8 पर उठत बैठत सोत नाम करुणानिक जन के सदता। 8 पर सिमरन जो समय कोई ईअं बदल न आहे कि अमृत वेलो ई आहे। अमृत वेलो तो ॾाढो महान आहे, पवित्र आहे, पर बाक़ी 8 पैर भगवान जो भजन कर, 8 पैर प्रभु जो सिमरन कर, 8 पैर उन्हें मालिक के याद कर। याद कंदे त उन्हें जो उल्टो दया थींदे। याद कर। चओ जय श्री कृष्ण। छपे जाए सब देवता पर्वत जहाँ सुमेर। सुमेर पर्वत में देवताओं लिखी पिया छाजे करे, शंखासुर टिनी लोकन ते कब्जो करे सुर्ग में सिंहासन ते वेही रहियो। महाबली शंखासुरे स्वर्ग लियो ते घेरे। महाबली शंखासुर स्वर्ग ते कब्जो करे वठो। मन में कर विचार दैत्य चहु और निहारे। मन में विचार कई, सिंहासन ते वेही चारों तरफ निहारण लगो। देव बस नाय कहूं दिस भाग सिधारे। स्वर्ग में सब देवताओं भजी गया, कमाला काटी हली गया। चारों तरफ निहारे, देवताओं नजर ही न पिया अचन। क्या उपाव अब करम सकल सुर वस कर लीजे। देवताओं के पंहिंजे वश में कया, एड़ो केड़ो उपाव कया कि सब देवता मुझे वश में थी वञनि। बाज कयो कर छूट कवन उद्यम अब कीजे। तो मुझे स्वर्ग में अचण सां ही सब भवजी करे ॾकी करे बची विया। हाणे मां कहिड़ो उद्यम कयां। उठो दैत्य संभाल के मन में ठाठ बनाए तब। उथियो शंखासन,
कुछ मन में विचार आए। इनकी जीवन वैद है तत्काल बहुल्याओं इन देवताओं के जीवन जो सहारो वेद, 4 वेद तो नालो याद करियो वेदन जो पहिरियों ऋग्वेद, चो ऋग्वेद, ॿियो अथर्ववेद, टियों सामवेद, चौथो यजुर्वेद। ये 4 वेद तम असांजे हिंदू धर्म जा, 6 शास्त्र तम, 18 पुराण तम, 26 स्मृतियूं तम, श्रीमद भगवद गीता तम, ऐं ॿिया अनेक नंढा नंढा रामायण आदि नंढा नंढा ॿिया केतिरा ई शास्त्र तम। सोचो केॾो वॾो धर्म आहे असांजो हिंदू धर्म। ॿियनि धर्मनि में सिर्फ़ हिकु ई शास्त्र हूंदो अथव। सिख धर्म आहे हुनजो हिकु ई गुरु ग्रंथ साहिब आहे। मुस्लिम धर्म आहे हुनजो हिकु ई कुरान शरीफ़ आहे। ईसाई धर्म आहे हुनजो हिकु ई बाइबल आहे। पर असांजो हिंदू धर्म केॾो विशाल आहे। 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण, 26 स्मृतियूं ऐं रामायण, भगवद गीता आदि ॿिया अनेक शास्त्र। हाणे इहो ॿुधायो त इन्हनि सभिनी मां तव्हां छा छा पढ़ियो? तव्हां सभु जेके वेठा आहियो हिते हिंदू आहियो। अगरि हिंदू आहियो त तव्हां इन्हनि सभिनी मां छा छा पढ़ियो त ॿुधायो? केॾी अफ़सोस जी ॻाल्हि आहे, केॾी दुख जी ॻाल्हि आहे। हर धर्म जो इंसान पंहिंजे धर्म जो ग्रंथ ज़रूर पढ़ंदो आहे। पर असां हिंदू थी करे बि मूंखे नथो लॻे कि श्रीमद भगवद गीता में सभिनी सॼी पढ़ी हूंदी। मुश्किल। कोई असांजा सत्संगी आहिनि जेके श्रीमद भगवद गीता रोज़ पढ़ंदा आहिनि, या रामायण बि घर में रखंदा आहिनि, पढ़ंदा आहिनि, पर सभु न। जबकि असांजे घर में ये सभु शास्त्र हुजणु खपनि। हलो 4 वेद न रखो, 6 शास्त्र न रखो, 18 पुराण भी न रखो, तो कम से कम श्रीमद भगवत गीता, श्री रामचरितमानस, सुखमनी साहिब, इन पुस्तक घर में जरूर रखो ऐं पढ़ो भी। इन्हनि जो अध्ययन भी कयो, पंहिंजे ॿारनि खे भी पढ़ायो। जो जय श्री कृष्ण। तॾहिं त तव्हां पंहिंजे धर्म ते पूरा आहियो। जेको माण्हू पंहिंजे धर्म जी ख़बर ई कोन्हे कि मुंहिंजे धर्म में छा आहे, पंहिंजे धर्म जी जानकारी कोन्हे, त उहो इंसान ईअं आहे। ही मां ॾाढी वॾी ॻाल्हि थो चवां, सम्झिजो। जंहिंखे कंहिंखे पतो ई न हुजे कि मुंहिंजो माउ पीउ केरु आहे, उहो इंसान छा थियो? जंहिंखे ख़बर ई न आहे कि मुंहिंजो पीउ कहिड़ो आहे, उहो इंसान कीअं आहे? उन्हें ख़बर ई कोन्हे। पंहिंजे धर्म जा केतिरा शास्त्र आहिनि, असांजे धर्म जो मूल स्तंभ छा आहे, आधार छा आहे, उहो ख़बर ई कोन्हे। पंहिंजे धर्म जे बारे में जंहिंखे ख़बर न आहे उहो वीचारो अनाथ आहे। उनजो कोई माउ पीउ धणी साईं कोई कोन्हे। चओ जय श्री कृष्ण। इन करे मंदिर, गुरुद्वारा, ये स्थान हूंदा आहिनि कि असांखे पंहिंजे धर्म जी ख़बर त पवे। असांखे ख़बर त पवे त असां आहियूं केरु, ऐं ख़ासि करे असां सिंधी केरु आहियूं, इहा बि असांखे ख़बर कोन्हे। असां सिंधी जेके सिंधु नदीअ जे किनारे ते साधना कंदा हुया, साधक, उहे केरु हुया? देवताऊं हुया। उन्हनि जी औलाद आहिनि सभु सिंधी। देवताउनि जो तत्व आहे सिंधियुनि में। सिंधी समाज में तव्हां ॾिसंदव देवताउनि जो स्वरूप इन करे हिकु त सुंदर ऐं ॿियो उन्हनि में मूल धर्म जो तत्व आहे दया। असांजे हिंदू धर्म जो मूल छा आहे? दया धर्म का मूल है। असां सिंधियुनि में दया आहे। सिंधी माण्हू खे तव्हां न ॾिसंदव कॾहिं वायात में झगड़े लफड़े में परे थी वेंदा आहिनि। भले गीदे जा 550,000 ख़र्च थी वञनि, पर उहो लफड़े झगड़े खां परे न।
छो जो उनजे दिल में सदाई दया है। तो पंहिंजो पाण खे त सुञाणे, पंहिंजी त ख़बर हुजे कि मां केरु आहियां, उहा ई ख़बर असांखे कोन्हे। असांजो धर्म छा आहे? असांजो धर्म ई दया है, असांजो धर्म ई प्रेम आहे, असांजो धर्म ई आहे सब जो भलो करणु। गुरु नानक अरदास कई, नानक नाम चढ़दी कला तेरे नामे सब जो भलो। पर थी सके तो सब जो भलो करे, जेतिरो थी सके पंहिंजी शक्ति अनुसार करे। पर याद रख, जो भलो न करे तो कम से कम पंहिंजो भला किसी का कर न सको तो बुरा किसी का मत कर। के जो बुरो न करे, बुरो तो सोचे भी न, सोचे भी न, करण की तो गाल परे आ, सोचे भी न। तो देवताओं की अंशा, पहले मनुष्य, वो देवता, वो भगवान। तो पंहिंजी डाकर को हेठ तक गिर जाए, तू देवताओं की अंशा मनुष्य, तू देवता ठो, देवता मते भगवान ठो। अगर पंहिंजी डाकर को हेठ तो लहे तो पोइ वरी राक्षस जानवर, अञा हेठ तो लहे तो कीड़ो मकोड़ो। जहिड़ा जहिड़ा तू कर्म तो करे, ओड़ो ओड़ो डाकर हेठ तो लहंदो। अगर दया रखे तो भलाई तो करे तो देवता ठही वेंदो। चवंदा आहिनि न देवता माण्हू कि इंसान अहिड़ा हूंदा आहिनि जंहिंजे लाइ असां चवंदा अरे ॾाढो बढ़िया माण्हू, देवता माण्हू चवंदा आहिनि कि न चवंदा आहिनि? ईअं त कयो न बाबा। अच्छा, कोई गुस्से वारो हूंदो आहे, उनजो सुभाउ ठीकु न हूंदो आहे त चवंदा न बाबा हे त ख़तरनाक आहे। पोइ कोई उनखे कुझु चवंदो आहे, कोई कुझु चवंदो आहे। हिकु सेवादारी खे चयोमांसि वञ हुन माण्हूअ खे कमु आहे, दरबार जो कमु थिए न बाबा त भूत आहे। अरे भूत खे बिना जीअर वारा चवंदा बाबा मञींदो ई कोन। माने आहे इंसान, पर हुनजा कर्म अहिड़ा आहिनि कि असां हुनखे भूत था चऊं। आहे इंसान, हुनजा कर्म अहिड़ा आहिनि कि असां हुनखे देवता था चऊं। के वरी अहिड़ा बि हूंदा आहिनि, अहिड़ा महात्मा, अहिड़ा संत, जीअं बाबा गेलाराम साहिब, असां उन्हनि खे ब्रह्म स्वरूप चवंदासीं, भगवान जो रूप। छोकी उन्हनि जो जीवन ई परस्वार्थ परमार्थ जो आहे, ॿियनि जे लाइ ज़िंदगी, पंहिंजे लाइ कुझु न, सभु कुझु ॿियनि जे लाइ। त उहे भगवान जो रूप आहिनि त इंसान में, परंतु कुझु राक्षसनि, कुझु देवतानि, कुझु भूत प्रेतनि, कुझु भगवान जो रूप। इन करे असां संतन के भगवान के रूप चवंदा। बन न सको भगवान अगर तुम कम से कम इंसान बनो। बन न सको भगवान अगर तुम कम से कम इंसान बनो। नहीं कभी हैवान बनो, नहीं कभी शैतान बनो, नहीं कभी हैवान बनो, नहीं कभी शैतान बनो। सदाचार अपना सको तो पापों में कम नहीं करना। सदाचार अपना सको तो पापों में कम नहीं करना। नहीं बन सकते जो तुम और जमी कर सकते रहना, और जमी कर सकते रहना। अल्लाह किसी का कर सको तो बुरा किसी का मत करना। अल्लाह किसी का कर सको तो बुरा किसी का मत करना। कोई नहीं बन सकते जो तुम जमी कर सकते रहना, और जमी कर सकते रहना। पुष्प मुनि, पुष्प नालो है, पुष्प मुनि ये भजन लिखियो जैन धर्म जा महात्मा। जैन धर्म भी ॾाढो सुठो धर्म आहे। असां
हिंदुस्तान में, भारत दुनिया में सब धर्म की पूजा थींदी आहे ऐं ख़ासि करे असां सभिनी खे नमस्कार कंदा आहियूं। भारतवासी असां सभिनी जो सत्कार कंदा आहियूं, सभिनी में भगवान ॾिसी, सभिनी में हिकु रूप सम्झी, सभिनी जी इज़त कंदा आहियूं, सभिनी जो सम्मान कंदा आहियूं, सभिनी जो सत्कार कंदा आहियूं। इहा ई त भारत जी महिमा आहे। जाहि न सुर बिन वेद कहे, मूल मंत्र जिन कोय। हिननि जो मूल आधार हिननि जा वेद शास्त्र आहिनि। उहे मां हथ कयां त हे को सभु देवता मुंहिंजी वस थी वेंदा। वेद बिना अंधकार भव, दैत कियो मत सोए। इहो उन सोची करे सभु वेद हथ करण जी कोशिश कई। होवे देव आधार बिन, जैसे जल बिन मीन। जल खां बिना जीअं मछली थींदी आहे, तीअं वेदन खां बिना हिननि जो जीवन थी वेंदो। गयो दैत ब्रह्मलोक को, चतुर वेद लय छीन। हिकदम ब्रह्मा ने वञी करे चारई वेद शंखासुर ब्रह्मा जी हथों खसे वरिता। लीन वेद ब्रह्मलोक ते, धाई गयो दधमाए। समुद्र में अंदर हली वियो चारई वेद खणी। महाबली वपु संकदर, जल में गयो समाए। जल में समाई वियो शंखासुर, चारई वेद खणी लिखी पियो वञी। तब वही कर मर सुरों में, महादुखत भय सोए। देवताओं में हलचल मची वई, देवताओं में हलचल मची वई। चार्जर जी गुम थी वञे कंहिंजो, पोइ मोबाइल कहिड़े कम जी। कीअं उन्हनि में जंहिंमां शक्ति मिलंदी आहे, उहो शक्ति जो स्रोत वेद गुम। देवताऊं हैरान थी विया कि हाणे उहा शक्ति असां में कान थी, जैसा असां टई लोक कंदा आहियूं। हा, जैसे मंदर दीप बिन, तैसे जग में होए। अंधकार बिना रोशनी के, तभी भगवान की प्रार्थना कई तो कि तमस्सो मां ज्योतिर्गमय। हे मुंहिंजा प्रभु, मूंखे अंधकार खां रोशनी ॾे वठी। हे मुंहिंजा भगवान, मूंखे अज्ञान के अंधेरे को कढी ज्ञान की रोशनी ॾे। मृत्यु मां अमृत गमय, मूंखे मौत के हिन गहरे खूह मां कढी जीवन के अमृत में वठी। असतो मां सद गमय, भगवान मूंखे छल कपट कूड़ ऐं पाप जी जिंदगी में कढी करे सच्चे नाम की जिंदगी बख्श। सकल देव मन में पछतावे, और शरण किसकी हम जावे। देवताओं विचार करण लगा, दुखी थी करे सोचण लगा, कंहिंजी शरण वठूं, कंहिंखे पुकार कयूं, कंहिंजो आराधन कयूं, कंहिंखे सच कयूं। इन मुसीबत में भगवत बिन रक्षक न कोई, सब विद समरथ जानो सोई। यदि कोई भी राह नजर न अचे, यदि कोई सहारो नजर न अचे, यदि कंहिंजो भी आसरो नजर न अचे, त पोइ हिकु ई आसरो भगवान जो हूंदो। यदि सब दरवाजा बंद थी वञनि जिंदगीअ में, त हिकु दरवाजो खुलियल हूंदो आहे, उहो भगवान जो दरवाजो। चल कर खीर समुद्र पर आए, सब देवन मिल विलय सुनाए। क्षीर सागर में आया, समुद्र किनारे अची विनती करने लगा। सब सुर करी तपस्या ध्यान लगाइया। सबने तपस्या करी, ध्यान लगाया। ध्यान 10वें द्वार। कभी भी शांति की जरूरत होगी तो इतने पहुंचे, कभी भी भगवान की जरूरत होगी तो इतने पहुंचे, कभी भी सुख चाहे तो इतने पहुंचे। तो मथे मथे पहुंचे 10वें द्वार शांति।
थोड़ी देर सवेरे, थोड़ी देर तक नाम कर, थोड़ी देर तक नाम जप। ये नव दरवाजा नवे संसार सा संबंध आयल, ब अखिल जा दरवाजा, ब कन्नन जा दरवाजा, ब नासिका जा दरवाजा। घणा थिया बाबा? 6। सतो मुख, ब असांजा शरीर जा हेठ दरवाजा। नवनी दरवाजे जो संबंध संसार था, एक जो बंद दरवाजा 10वां द्वार, इन्हीं जो संबंध परमात्मा सा, ये दरवाजा परमात्मा से मिलाना। तो थोड़ी देर भी ये इंसान अखियों बंद करे, इतने ध्यान मत करे। संत जनता थोड़ी देर तक कर। थोड़ा ध्यान लगा प्रभु जी दौड़े दौड़े आएंगे। थोड़ा ध्यान लगा, थोड़ा ध्यान लगा प्रभु जी दौड़े दौड़े आएंगे। तुझ पहले से जाएंगे। अपनिया गलती को, अपनिया गलती को दर्शन कराएंगे। अपनिया गलती को, अपनिया गलती को दर्शन कराएंगे। तुझे पहले बताएंगे। थोड़ा ध्यान लगा, थोड़ा ध्यान लगा, थोड़ा ध्यान लगा। देवताओं ध्यान लगाए, ध्यान करण साई परमात्मा की प्राप्ति थी। चुप वेहण साई भगवान मिलंदा, शांत वेहण साई परमात्मा मिलंदा। असां छा था कयूं? डुकूं था, कॾहिं जंगलनि में, कॾहिं पर्वतनि में, कॾहिं हेॾे कॾहिं होॾे, कि भगवान मिलंदो। पर भगवान उते ही मिलंदो जाते तूं आहे, उते ही नाम जपण सां, सिमरन करण सां, भजन करण सां, ध्यान लगाइण सां, जाते तूं वेठो आहे न, उते ही भगवान आहे। तोखे भिटकण जी ज़रूरत न आहे, डुकण जी ज़रूरत न आहे, कुछ करण जी भी ज़रूरत न आहे। चुप करे बस थोड़ी मौज वठ, थोड़ी देर चुप जो आनंद त वठ। थोड़ी देर एफएम बैंड बंद कर, 24 कलाक रेडियो चालू है, 24 कलाक कुछ न कुछ असांखे ॻाल्हाइण वणंदो आहे। काॾे वेंदा बि आहियूं त चवंदा आहियूं अकेला न वञो। मां पंहिंजी ॻाल्हि थो कयां, सत्संग में मां कुछ भी चवंदो आहियां त साध संगत तव्हां हीअ न सम्झंदा कि महिरबानी करे कि मां तव्हांखे थो चवां, मां सभु पंहिंजे लाइ चवंदो आहियां। ईअं कॾहिं भी कोई भी न सम्झे कि मुंहिंजी काई ॻाल्हि ख़बर पई अथनि ऐं मूं ते टोक था हणनि। न, मां जेको भी चवंदो पंहिंजे लाइ। असां अकेला पसंदि न कंदा आहियूं न। मां त वाक ते बि वेंदो आहियां त ॿ ॼणा गॾु हलंदा आहिनि तॾहिं वाक ते वेंदा आहियूं। जंहिं ॾींहुं ॿ ॼणा न अचनि त पोइ न पुॼंदा, वञ बढ़िया आराम था कयूं, छॾे न आया। वाक करण जो फ़ाइदो त मूंखे थींदो न, हुननि वीचारनि खे थोरी थींदो। परंतु असां छा कंदा आहियूं कि असां गॾु कोई न कोई ॻाल्हाइण वारो हुजे। यात्रा ते घणा माण्हू वेंदा आहिनि त पंहिंजा पैसा ख़र्च करे कंहिं दोस्त खे वठी वेंदा आहिनि। अरे यार तूं हल न, कोई मूंसां गॾु कोन्हे, तूं हल। पर जेको आनंद, जेका शांति, जेका मौज, जेका सच्ची भक्ति तूं अकेले में करे सघंदे, उहो ॿियनि सां गॾु न करे सघंदे। त थोड़ी देर एकांत जी, चुप जी मौज वठ। असांखे एकांत मिले ही नथी, शांति मिले ही नथी। हमेशा असांखे कोई न कोई गॾु हुजे, कोई न कोई गॾु हुजे जेको असांजो मनोरंजन करे, जेको असां सां ॻाल्हाए, जेको दुनिया भर जूं ॻाल्हियूं करे, जेको असांखे सभु समाचार ॿुधाए सॼी दुनिया जा। उहो हिकु माण्हू हर कोई ज़रूरु गॾु रखंदो आहे। हर कंहिंखे आदत हूंदी कि मुंहिंजो हिकु त सिपाही वज़ीर गॾु हुजे, जेको दुनिया भर जूं ख़बरूं ॿुधाईंदो आहे। पोइ एफएम बैंड हुजे या टीवी चैनल हुजे या भास्कर हुजे, न त अॼुकल्ह वरी लैपटॉप हुजे, इंटरनेट हुजे, गॾु हुजे।
अकेलो नथो रही सके इंसान। ऐं जॾहिं अकेलो रहंदो त पोइ जेको संगी साथी गॾु अथसि उहो अहसासु कराईंदुसि कि मां तोसां गॾु आहियां। हे इंसान अकेलो रहे ई नथो भव जे करे। जंहिं ॾींहुं अकेलो रहणु सिखंदो उन ॾींहुं जेको हिन सां सचो साथी गॾु आहे उहो ॾेखारींदुसि कि अरे तूं अकेलो थोड़ी आहे, तोसां गॾु त मां आहियां जन्म जन्म। असली जेको जीवन साथी आहे उहो गॾु आहे, पर असांखे टाइम ई कोन्हे कि असां उन सां मुलाक़ात कयूं, उन जो ध्यानु कयूं। उन जो ध्यानु हिते आहे। देवताउं ध्यानु कयो, भगवान हिकदमि अची वियो। चओ जय श्री कृष्ण। कार्तक सुद एकादशी दिन मन भाइया। वो ॾींहुं हुयो कार्तिक जी एकादशीअ जो। आठ पहर विरताहि निर्जल सुरधारियो। 8 पहर उन्हनि वीचारनि निर्जल विरत धारण कयो हो। 4 जाम दिन बीते निशा संभारी। 4 प्रहर ॾींहं जा सॼा गुज़री विया। संध्या काल हुयो। संध्या काल माने भगवान खे पाइण जो वक़्तु। अमृत वेला माने भगवान जे भजन करण जो वक़्तु। तीअं संध्या काल बि भगवान जे दर्शन जो वक़्तु। भगवान दर्शन ॾिनो। पहर पहर की आरती करी देव जो तारे। हर एक पहर में देवताओं आरती कही। एक नाचे एक गावही एक पट मंत्र सुनाए। हिकिड़ा नचन पिया, हिकिड़ा ॻाइनि पिया, हिकिड़ा मंत्र पाठ पिया कनि। प्रभु की अस्तुत देवों की नी तब ताकी भगवत सुधली। भगवान उन्हनि जी भक्ति ॾिठी, भगवान उन्हनि जी स्तुति ॾिठी, भगवान उन्हनि जो प्रेम ॾिठो ऐं भगवान हिकदमि प्रकट थी विया। चतुर घड़ी जब रजनी रही तब प्रभु दर्शन दीनो सही। जो जय श्री कृष्ण, जो राधे कृष्ण। भगवान देवताओं की दर्शन मिले। 4 घड़ी की रात बाकी रही। हाथ जोड़ अस्तुत सुर करे बार बार विनती बहु करे। हाथ जोड़ी देवताओं ने स्तुति की, बारंबार बारंबार विनती कर लगा। कहो कवन दुख तुम को भयो अंतर्यामी हंस कर कहो। भगवान मुस्कुराए खिली करे पूछण लगा कि देवताओं तव्हांखे कहिड़ो दुख आहे? देव कहत प्रभु अंतर्यामी सब कुछ जानो हमारे स्वामी। देवताओं ने जोड़े विनती के अंतर्यामी प्रभु तव्हां सब कुछ जानो था, सब कुछ तव्हांखे ख़बर है। शंखासुर अति दुष्ट प्रभु 3 लोक वस कीन। शंखासुर एक राक्षस पैदा हुआ, उन्हें कई लोग जीते वरता है। ब्रह्मा को बहुत दुख दियो चतुर वेद लय छीन। ब्रह्मा की दुखी कयो, 4 वेद खसे करे शंखासुर हरि विवाह करे। तब हर कीन प्रमोद सुता को तत्काल मैं मारो ताको। हे देवताओं घबरायो न, भगवान कहता मैं तत्काल उन्हें राक्षस के मारा तो। तुमरा दुख मैं सकल नसावो हत कर तिसको वेदन यावो। भगवान कहता तो दुखी न थे, तव्हांजो दुख मुखो सहन न थींदो। मां उन राक्षस के मारे तव्हांजे जीवन जो आधार, तव्हांजे जीवन जो सहारो जेके वेद आहिनि उहे मां तव्हांखे आणे ॾिना। कवन देश को वास है कहो वेदम सोए। अॼु तव्हां सभिनी मिली करे प्रार्थना कई आहे, छो जो सभु मिली करे जॾहिं प्रार्थना कंदा उन प्रार्थना में ॾाढी वॾी ताक़त हूंदी आहे। सभु मिली करे जॾहिं अरदास कंदा त उन अरदास में वॾी शक्ति हूंदी आहे। सभु मिली करे साध संगत जॾहिं भजन कंदा त उन भजन में वॾी भक्ति शक्ति अची वेंदी आहे। इन करे मंदिर गुरुद्वारा मस्जिद गिरजाघर बनाया विया आहिनि
कि असां सभु मिली करे भक्ति कयूं। घर में भी करे सघूं था, नाम जपे सघूं था, पर अकेलो ऐं सॼी संगत मिली करे भजन सत्संग करे उनजो वॾो फल आहे। साध संगत जाते इकट्ठी थी थिए उते भगवान जल्दी प्रकट थी वेंदा, उते देर न लॻंदी आहे, उते जल्दी मनोवांछित कामना पूर्ण थी वेंदी आहे। देवताउनि सभिनी मिली करे जंहिं महिल अरदास कई त भगवान तुरंत अची वेंदा। देव कहे एकादशी मास कारतक होए। अॼु कहिड़ो ॾींहुं आहे? एकादशी जो ॾींहुं आहे। कहिड़ो महीनो आहे? ॿुधायो न, कार्तिक जो महीनो। ख़बर अथव न सभिनी खे। शुक्ल पक्ष है प्रभु जी मेरे, भय मनोरथ कृपा तेरे। हा, इहा ॻाल्हि सभिनी खे ख़बर न हूंदी तव्हांखे कि हिक महीने में 2 पक्ष थींदा अथव, 15 ॾींहं जा। हिकु शुक्ल पक्ष, ॿियो कृष्ण पक्ष। जेके बाल बोध पढ़िया हूंदा उन्हनि खे ख़बर हूंदी। हिकु शुक्ल पक्ष, ॿियो कृष्ण पक्ष। हिक महीने के 2 भागनि में विरायो वियो आहे चंद्रमा जे अनुसार। 15 ओंधायूं रातियूं हूंदियूं, 15 चांडोकियूं रातियूं। हे शुक्ल पक्ष आहे। शुक्ल पक्ष माने चांडोक्य राति, ॾाढो सुठो। उन चांडोकियुनि रातियुनि जी एकादशी ऐं उन में वरी पावन पवित्र कार्तिक जो महीनो आहे। प्रभु देवन को बात सुनाई, कार्तिक मास एकादशी भाई। देवताउनि सभिनी मिली भगवान खे ॿुधायो। भगवान खे उहो ॾींहुं, उहो महीनो, उहा तिथि ॾाढी वणी, ॾाढी सुंदर लॻी। एकादशी का नाम सुनावो, हर पर बोधने से गुलाबो। हरे कृष्ण, जय श्री कृष्ण। भगवान पाण नालो रखियो विष्णु भगवान नारायण हरि कि हिन एकादशी के अॻिते हरि प्रबोधनी एकादशी चइजो। छा चइजो? हरि प्रबोधनी यानी हरिय जो प्रबोध ॾियण वारी, हरिय जो ज्ञान ॾियण वारी, हरि जी राह ॿुधाइण वारी एकादशी। सतभामा को कृष्ण जी कहे वचन सत भाए, जो कार्तक मंजन करे हमरो दर्शन पाए। सतभामा कार्तिक में तो जेको सिर्फ स्नान कंदो न 15 ॾींहं, उनखे भी मां दर्शन जरूर ॾींदुमि, जरूर दर्शन ॾींदुमि। हम श्री शिव ब्रह्मा सहित सर्वदेव देवताए। ब्रह्मा सहित 33 करोड़ देवी देवताओं समेत कार्तक मास पुनीत में रहो सकल जल माए। जल में असां निवास कंदासीं। कार्तक प्रातः नावे कोई, ताके पाप सकल कय होई। कार्तिक में अमृत वेले स्नान करण वारे जा सब पाप नाश थी वेंदा। कार्तक में कछ देव दान, एक एक कालच गुण जान। कार्तिक में जेको दान कंदो उनखे लख गुना फल मिलंदो। चओ जय श्री कृष्ण। हाणे तव्हां मुख सां जय श्री कृष्ण घणा दफ़ा चयो? चओ जय श्री कृष्ण। तव्हांखे फल 1 लख बार जो मिलंदो। साध संगत जो इहो महात्मा, साध संगत जो इहो महात्मा, कार्तिक जो इहो महात्मा। तव्हांजी बैंक में लख भगवत नाम जमा थी आहे। हाँ, उहा बैंक हूंदी अथव, उहा बैंक ॾाढी सची बैंक अथव। हीअ बैंक कुझु न आहे उन बैंक जे साम्हूं। हिन बैंक में त 1-2% व्याज आहे, बसि 2% बि हाणे कोन्हे, घटि आहे। हुन भगवत नाम जे बैंक में 100% व्याज। चाहे तू उन में तन लगा, चाहे मन लगा, चाहे धन अर्पण कर, तो के 1 लख गुना मिलंदा, जरूर मिलंदा। जय श्री कृष्ण।
एकादशी निस जागे कोई, हरि प्रीतम का दर्शन होई। एकादशी रात जो जागंदो तो उनके हरि प्रीतम श्री कृष्ण राधा कृष्ण जो राधे श्याम भगवान जो जरूर दर्शन कींदो। सो जन मुकत लोक को जावे, यम का पंथ दृष्ट नहीं आवे। वो मुक्ति पाइंदो उनकी यम लोक जो रस्तो न ॾिसणो पवंदो। जल की बूंद पड़े वप जाके, किए का भुखय होवे ताके। अहिड़े मृतधारी जे जल जो कंहिंखे छंडो बि लॻी वञे त उन जा बि पाप नाश थी वेंदा। कार्तक हर एकादशी, मुझको प्रीतम दोए। इनको जो व्रत धारही, मुझको पावे सोए। कार्तिक एकादशी मूंखे ॾाढा प्यारा आहिनि। उन्हनि जो जेको विर्त रखंदो उनखे भॻवान कृपा मुंहिंजी प्राप्ति थींदी। चओ जय श्री कृष्ण। सतनामा को कृष्ण सुनायो, कार्तक एकादशी तवर पायो। सतनामा में श्री कृष्ण भगवान ॿुधायो कि कार्तिक एकादशी उते ही फल पातो आहे। यही कथा जो सुने सुनावे, आत्म राम न संकट पावे। अॼो की कथा जेको ॿुधंदो या कंहिंखे ॿुधाईंदो। कल जी कथा तव्हां ॿुधी। कल जी कथा जो फल हुयो कि हिकु मनोकामना शुभ तव्हांजी पूरन थींदी कल वारी। अॼो की कथा जे ॿुधी त उहो इहो कमु कजो कि कंहिं ॿिए खे ॿुधाइजो। हितां जेको बि ॿुधो उहो सभु तव्हांखे यादि थी वियो। भले सभु यादि न थियव, अधु यादि अचेव, हिकु घड़ी आधी घड़ी थोरी घणी जेका यादि अचेव उहा पंहिंजी कंहिं अजीज खे, पंहिंजी कंहिं दोस्त खे, पंहिंजे कंहिं मित्र खे ॿुधाइजो त तव्हांखे ज़िंदगीअ में कॾहिं बि कोई बि संकट या कष्ट या रुकावट ज़िंदगीअ में न ईंदी। चओ जय श्री कृष्ण। हाँ, अध्याय पूरो थियो। हाणे तव्हां सभु प्रार्थना करे बी करे दास प्रकाश चावला से मैंने आपसे प्रार्थना मंगलाचरण। जय श्री कृष्ण। हमसे जुड़े रहने के लिए बाबा भगत राम चकरभाटा यूट्यूब चैनल को लाइक व सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन के लिए बेल आइकन प्रेस करें।